साथियों जीए सिंध दोस्तों पांजी जेका गुफ्तगू थे थी ज़ाहिर आहे इन जो मरकज़ी नुक़्तो सिंध जी क़ौमी तहरीक आहे। गुज़िरियल दफ़े जेको पाण ॻाल्हि ॿोल कईसीं उहा नए साल जे मौक़े ते ई ऐं उन हवाले सां ई पाण ॻाल्हि ॿोल कईसीं, जंहिंमें मुंहिंजी गुज़ारिश इहा हुई त नए साल खे असां हिकिड़ो हवालो बणाए नवां ख़्याल नवां आइडियाज़ आणियूं क़ौमी तहरीक में। उन में जहिड़ो कि हिकिड़ो तातुल लॻे थो उहो टोड़ण लाइ नवां ख़्याल अचनि। ऐं मूं थोरो तारीख़ जे हवाले सां ॿुधायो त नवां ख़्याल तॾहिं ईंदा आहिनि जॾहिं नवां सुवाल उभारबा आहिनि, त असांखे बि सवाल करणु खपनि पाण खां। पोइ मूं पंहिंजे तरफ़ां मिसाल तौरु इहो सुवाल रखियो त पाण हेतिरनि सालनि खां 25-30 सालनि खां लगातार रोड ते आहियूं, जिदोजहद में आहियूं, दाह कूक था कयूं, पर असांजा मसइला असांजूं मुसीबतूं घटिजण बजाए वधनि था, त उनजो कहिड़ो कारण आहे? इहो सवाल मूं रखियो ऐं इन जा केतिरा ई जवाब थी सघनि था, जिन लाइ तव्हांखे बि गुज़ारिश कई। मूं पंहिंजे तरफ़ां मिसाल तौरु हिकिड़ो इहो चयो त असां जिदोजहद इन अरसे दौरान घणी तणी सिर्फ़ इशूज़ ते कई आहे, तंहिंजे करे हाणे सियासी प्रोग्राम ते जिदोजहद थियणु खपे। ऐं उन में बि मूं पंहिंजे तरफ़ां इहो ॾिनो त कहिड़ो सियासी प्रोग्राम। मूं चयो त हीअ रियासत हिकिड़ी बदतरीन क़िस्म जी मरकज़ियत पसंदि ऐं जहिड़ो कॉलोनियल रियासत बणिजी वई आहे, ऐं असांजे मुतालबनि ते उनखे कंहिं बि क़िस्म जो को तवजो न आहे, त पोइ जेको बुनियादी चार्टर जंहिंजे ज़रिए सिंध शामिल थी पाकिस्तान में, उन लाइ जिदोजहद थियणु खपे। इहो मूं हिकिड़ो मिसाल ॾिनो पंहिंजे तरफ़ां त अहिड़ो प्रोग्राम ॿियो केरु ॿियो प्रोग्राम बि ॾेई सघे थो, पर चयोसीं त प्रोग्राम ते थियणु खपे। इहा हिकिड़ी खोट ई उन ते बहरहाल उन वीडियो में कुझु मूं तफ़सील सां ॻाल्हायो। ॿी जेका पॉइंट मूं रखी त जंहिंजी खोट आहे त आलमी सियासत सां या आलमी जेके बि तब्दीलियूं आहिनि उन्हनि सां असांजो तालुक़ु घटिजी वियो आहे। उहा सिर्फ़ु मूं पॉइंट रखी, उन ते ॻाल्हि ॿोल कान थी। अॼु पाण उन ते थोरो तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं। ख़ासि तौर मां ही ॻाल्हि सिंध जे नौजवान नस्ल जे लाइ गुज़ारिश कंदुसि, जिन में जोश बा, जज़्बो बा, कमिटमेंट आहे, नज़र अचे थी, पर मुस्तक़बिल ठाहिण जे लाइ माज़ीअ जी ख़बर हुजणु ज़रूरी आहे। त दोस्तो 20वीं सदीअ जे शुरूअ खां वठी अॼु ॾींहं ताईं जी आलमी सियासत खे असां सम्झणु चाहियूं था त असांखे 1917 जे रूस जे बाल्शविक इनकलाब खे ज़रूरु पंहिंजे आॾो रखणो पवंदो। इहा सॼी इंसानी तारीख़ जी तमामु वॾियूं तब्दीलियूं जेके बुनियादी नोयत जूं उन्हनि मां इहा हिकिड़ी हुई। उहा इन तरह सां त इन खां अॻु में दुनिया में जेके बि जंगियूं थियूं उहे सभई वक़्त जे हुकुमराननि जे विच में थींदियूं, बादशाहनि जे विच में, या जेके बि हाकिम हिकिड़े मुल्क जा ॿिए मुल्क जे हाकिम सां पोइ उनखे शिकस्त ॾिनऊं त वरी उहे बादशाह उन मुल्क जा बि बादशाह बणिजी विया। या डिघी तारीख़ तफ़सील में नथो वञा। हीअ जंग अहिड़ी ही जेका हिक ई मुल्क जे अंदरि हाकिम ऐं महकूम जे विच में थी, ऐं उन एॾी तब्दीली आंदी जेका इंसानी तारीख़ सॼीअ जंहिंमें अॻु में न आई। अॻु में इहो हिकिड़ो तसवुर क़ाइमु कयो वियो हुयो त बाबा हिकिड़ा माण्हू पैदा ई हुकुमरानीअ लाइ था थियनि, बादशाह, त पोइ उनजो पुटु, त पोइ उनजो पुटु, न त पोइ उनजी ज़ाल, न त पोइ उनजो भाउ, न त उनजी धीउ। ऐं ॿिया माण्हू पैदा थियनि था ग़ुलामी करण लाइ, महिनत करण जे लाइ। हिकिड़ा हाकिम, ॿिया महकूम, इहो ई तालुक़ु हलंदो पियो अचे। जीअं मूं चयो, जंग सिर्फ़ु हुकुमराननि में थींदी ऐं फतह शिकस्त जे सूरत में सिर्फ़ु हुकुमरान तब्दील थींदा, पर
रूस जे बोल्शविक इनकलाब इन सॼी ॻाल्हि खे उबतो करे ॾेखारियो ऐं इहो साबित करे ॾेखारियो त जेको कल्ह जो महकूम आहे उहो अॼु जो हाकिम थी सघे थो। उन पोरियतनि खे हुकुमरान करे ॾेखारियो। इहा तमामु वॾी तब्दीली आहे। इन सां सॼी दुनिया जी सियासत पोइ तब्दील थी। उन खां पोइ जेकी कुझु थियो आहे दुनिया में उन जे पोयां इहो रेफरेंस ज़रूरु आहे, छाकाणि त उन वक़्त तो ई ख़ासि करे तरक़ी याफ़्ता मुल्क जेके यूरोप जा हुया उते सरमाएदारी अची वई हुई ऐं सरमाएदारी जॾहिं वधी हुई त उन साम्राज्यत जी शिकिल इख़्तियार कई हुई ऐं पोइ उन एशिया, अफ्रीका, लातीनी अमेरिका ते पंहिंजा कब्ज़ा कया। इन खे तव्हां असां सभु ॼाणूं था त रूस में जेको पोइ निज़ाम आयो ऐं अॻिते हली सोवियत यूनियन ठहियो, उहो इन सरमाएदारी निज़ाम जे बुनियादनि खे चैलेंज करे पियो। तंहिं करे उन सरमाएदार दुनिया जेका साम्राजी शकिल इख़्तियार करे चुकी हुई, इन खे पंहिंजे वजूद लाइ ख़तरो सम्झो, उन सॼी फुल जे लाइ ख़तरो सम्झो ऐं पोइ उन्हनि जी सॼी सियासत पहिरीं जंग खां पोइ कंहिं हद ताईं ऐं ॿी आलमी जंग खां पोइ समूरी उन्हनि जी सियासत इन ते पई फिरे त सोवियत यूनियन खे इन खे मुसीबत खे कीअं कमज़ोर कजे, छो त उहा उन्हनि जे उन साम्राजी जेका एक्सपेंशन हुई, जेको वाध हुई, कब्ज़ा हुया, उन में उहो रुकावट पई बणिजे। छाकाणि त कम्यूनिज़म बि जेको उते निज़ाम आयो हो उहो सरमाएदारीअ खे चैलेंज करे पियो ऐं उहे जीअं मुंहिंजो सरमाएदार मुल्क ई साम्राज्य बणिजी चुकिया, यूरोपी हुया जिन सॼी दुनिया ते कब्ज़ो कयो हुयो, त उन्हनि एशिया, अफ्रीका जे मुल्कनि में जॾहिं आज़ादीअ जे उमंग आई, उन जिदोजहद जी शिकिल इख़्तियार कई, त उन्हनि जो मदे मुक़ाबिल बि इहो सरमाएदारी ग्रुप जेको मुल्कनि जो जेको साम्राज्य बि हुयो, त उन्हनि जो बि उहो ई दुश्मन हुयो। उन जे करे इहा हिकिड़ी लकीर ठही वई त हिकिड़े पासे इहे सरमाएदार ऐं साम्राजी मुल्क हुया, क़ुवतूं हुयूं, ॿिए पासे सोवियत यूनियन जे क़यादत में कम्यूनिस्ट तहरीक हुई ऐं क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं, छाकाणि त ॿिन्ही जो दुश्मन साॻियो हुयो। रूसी निज़ाम में या सोवियत यूनियन निज़ाम में ईअं न आहे त की उन में ग़लतियूं कोन हुयूं, ग़लतियुनि खां पाक का बि शइ कोन्हे का, पर इन वक़्त ताईं अॼु ॾींहं तोणी उन खां बहितर निज़ाम न आयो आहे। हाणे इहा इन जे बारे में जेका एॾी हिते मनफ़ी प्रोपेगेंडा थी आहे, मतिलबु सिंध में बि जे मां अचां त अफ़सोस सां चवणो पए थो त केतिरा माण्हू, केतिरा असांजा दोस्त जेके सिंध जे आज़ादी, ख़ुदमुख़्तारी, ख़ुशहाली, तरक़ीअ जी ॻाल्हि कंदा आहिनि, पर उहे इन्हनि साम्राज ऐं साम्राजी जेके मुल्क आहिनि इन्हनि मां उमेद रखंदा आहिनि, इन्हनि जी ख़ुशामद कंदा आहिनि उन जे में, ऐं हिते हिकिड़ो तासुर कयो वियो त कम्यूनिज़म जी त हर सूरत मुखालफ़त करणी आहे। इहो छो थियो त जेका मीडिया आहे जंहिंजे ज़रिए असां वटि ख़बरूं थियूं अचनि, उन ते बि मुकमल कंट्रोल, कब्ज़ो इन्हनि ई साम्राजी मुल्कनि जो आहे। ऐं वधीक इन ते मां तफ़सील नथो वञा, नई हिकिड़ी इन सिटिंग में इहो ॾेई थी सघिजे, पर इहो रुगो ॾिसो उहे मुल्क जिन सॼी दुनिया खे ग़ुलाम बणाए रखियो, सिंध समेत हिंदुस्तान, जेके बि दुनिया ख़ासि करे एशिया अफ्रीका जा मुल्क, मलेशिया, इंडोनेशिया, अंगोला, मोज़म्बिक, मिस्र, शाम, कहिड़े नाला वठजनि, उन्हनि सॼी दुनिया खे जिन ग़ुलाम बणायो, उहे केतिरा अशराफ हूंदा। हे त एॾियूं ख़तरनाक आज़ादीअ जूं जंगियूं हलियूं ऐं कम्यूनिज़म जी उन्हनि जे ख़िलाफ़ भेड़ हली, तॾहिं इहे वापसि पंहिंजे मुल्कनि ॾे विया ऐं हे क़ौमूं आज़ादु थियूं। त हुननि इहा कई ऐं पोइ हिकिड़ो अणबराबरीअ वारे मुक़ाबले जे नतीजे में, अणबराबरीअ वारो इन करे त इन्हनि साम्राजी मुल्कनि वटि सॼी दुनिया जी दौलत लुटिजी वञे पई
जॾहिं त सोवियत यूनियन वटि न रुॻो अहिड़ी का दौलत आई कान पई, पर हू पंहिंजी दौलत अञा ख़र्च कंदो। या हिस्ट्री तव्हांखे ॿुधाईंदी त केतिरियूं क़ौमी आज़ादीअ जूं तहरीकूं जिन खे हुन इक़्तिसादी फ़ौजी मदद कई ऐं किन खे जे उहा न ही त सियासी मदद कई, त उहो ख़तमु थियो आहे। उन खां पोइ हाणे चइबो त हुनजो हवालो कीअं आहे, बाल्शविक इनकलाब जो हवालो हाणे ईअं आहे त जॾहिं उहा रुकावट हटी वई आहे त हाणे उहे साम्राज्य मुल्क नए सिर वरी दुनिया ते कब्ज़े जे लाइ हाणे काहे पिया आहिनि। जीअं मस्त हाथी भेल कंदो आहे, ईअं दुनिया जी भेल कंदा था वञनि, जिथे उन्हनि खे वणे थो, जिथे जेकी चाहिनि था उहा जंग कनि था, तबाहियूं कनि था, कब्ज़ा कनि था, छाकाणि त उहा रुकावट हटिजी वई आहे। ऐं थोरे अरसे जी ॻाल्हि आहे, नौजवान साथियो, तव्हां पोइ ते वञी 30, 40, 50 साल ॾिसो त जीअं तव्हां ॾिठो त अक़वाम मुतहिदा जे करारदाद जे ख़िलाफ़ अमेरिका जी मर्ज़ी थी इराक ते हमिलो करे तबाह करे छॾियईं। उनखे को उनखे पुछण वारो कोन हुयो। जॾहिं वणेसि अफ़गानिस्तान ते कब्ज़ो करे, जॾहिं वणेसि उते पंहिंजा माण्हू विहारे, जिन खे वणेसि त दहशतगर्द करार ॾिए, जिन खे वणेसि त मुजाहिदीन करार ॾिए। इहा ॻाल्हि जॾहिं सोवियत यूनियन मौजूदु हुयो, इहो मुमकिन न हुयो त ईअं अमेरिका इराक ते हमिलो करे या लीबिया जो जेको हशर कयूं हिननि। त हाणे इहा कब्ज़ेगिरी हिकु नई साम्राज्यत जी शिकिल इख़्तियार करे वई आहे। इन खे असां 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म चई सघूं था। जेकॾहिं पंहिंजी सिंध जी सूरत हाल खे असां ॾिसूं, अॻे जेको कॉलोनियलिज़म हुयो, जेका साम्राज्यत हुई, उन में सिंध समेत महकूम मुल्कनि जे वसीलनि जी फुलुट थींदी। ज़मीन में जेके वसीला हूंदा हुया उन्हनि जी फुलुट थींदी हुई। हाणे जेका आहे, हाणे ख़ुदि ज़मीन ते कब्ज़ा था थियनि। ईअं इहो जेको कॉर्पोरेट फार्मिंग ऐं ग्रीन पाकिस्तान जहिड़ा जेके मनसूबा आहिनि, इहे रुॻो हिते न आहिनि, दुनिया जे ॿियनि तरक़ी पज़ीर मुल्कनि में बि अहिड़े क़िस्म जा मनसूबा आहिनि। त इहा हिकिड़ी नए 21वीं सदीअ जो कॉलोनियलिज़म आहे। ज़ाहिर आहे उहो ईअं न हूंदो हाणे जेको 18वीं 19वीं सदीअ में हुयो। जीअं असां वटि जॾहिं 50-60 साल ई पोइ ते वञूं त टेलीफोन असां वटि हुओ हूंदी, जेको चरखी घुमाए ऐं टेलीफोन कबी हुई, ऐं किथे किथे सरकारी दफ़्तरनि में हूंदी। हाणे तव्हां असां खीसे में इहो मोबाइल खयूं था वठूं, जंहिंमें वरी सॼी दुनिया पई आहे। त पोइ जॾहिं इहे औज़ार ज़िंदगीअ जा तरीक़ा तब्दील थिया आहिनि, त साम्राज्यत जी शिकिल बि यकीनी तौर ते तब्दील थियणी हुई ऐं तब्दील थी आहे। ऐं उहा सिंध जो वरी मां मिसाल ॾियां त जेको थिए पियो, सिंध जी ज़मीनुनि ते कब्ज़ा पिया थियनि, सिंध जे वसीलनि ते तेल गैस ते कब्ज़ा पिया थियनि, हाणे सिंध जे पाणीअ ते कब्ज़ो पियो थियनि। तव्हां पाण अंदाज़ो लॻायो त 19वीं ऐं 20वीं सदीअ वारे कॉलोनियलिज़म खां हे केॾो ख़तरनाक कॉलोनियलिज़म आहे। शकिल हुनजी ॿी आहे, पर जीअं मूं चयो त मीडिया बि, छाकाणि त उन्हनि जे ई कंट्रोल में आहे, उन जे करे उहे असांखे इहे शयूं जेको ज़हर आहे माखीअ जी शिकिल में करे पेश था करनि। ऐं हिकिड़ो मिसाल, सवा सवलियूं ॻाल्हियूं थो कयां। तव्हां हिते IMF जो ज़िक्र तमामु घणो तव्हां असां ॿुधूं था पिया। हाणे पाकिस्तान में त उनजी बजट IMF ठाहे थी, रोज़ानो उन जा उन्हनि खे हुकुम अचनि था। उन में तव्हां ॾिसो त IMF चए थी बिजली वधायो, बिजली जो अघु वधायो, गैस जो अघु वधायो, पेट्रोल जो अघु वधायो। जेके ग़रीब माण्हू कनि था, पेंशन माण्हुनि जी जेके मिसकिन माण्हुनि खे मिले थी उहा उन्हनि जी ख़तमु कयो। पर उहे जेके मथिएं क्लास जूं अयाशियूं आहिनि, उन्हनि जे लाइ कॾहिं कोन थी कुझु।
ये जेके IPPs आहिनि जिन खे बग़ैर बिजली पैदा करण जे अरबे रुपया था ॾिना वञनि, कॾहिं IMF उन जी पुछा नथी करे त इहे तव्हां इन्हनि खे मुफ़्त में पैसा छो था ॾियो। छाकाणि त IMF उन जो हिसो आहे, जेको दुनिया ते कब्ज़ेगीरीअ जो जेको निज़ाम आहे उन जो उहो हिसो आहे। पर हिते ॿुधायो कीअं थो वञे पियो त IMF ऐं ॿिया वर्ल्ड बैंक ॿिया उन्हनि जा इदारा इहे तव्हांजी मईशत खे बहितर करण आया आहिनि। हाणे इन खे तव्हां पाण इहो ॾिसी सघो था त हाणे जेकॾहिं इहो ऐं जेकॾहिं उनखे वधीक खोले ॾिसजे त इन IMF जे ई हिकिड़े मिसाल मां त पाकिस्तान उन्हनि जो ग़ुलाम आहे। हाणे हिते को माण्हू पाकिस्तान जे निज़ाम ते रियासत ते तनक़ीद करे थो त चवनि था त इहो गदारी आहे, मुल्क जी सालमियत मुल्क जी सावरनिटीअ ते इन हमिलो कयो आहे। पर IMF उते हिननि खे मुलाज़िम वांगुरु घुराए थी पंहिंजा प्रोपोज़ल खणी वञनि था, उन्हनि खे रद्द कनि था, वरी खणी अचो त वरी खणी वञनि था। ग़ुलाम ई चइबो न। ऐं पोइ जे ॾिसजे त सिंध त वरी ग़ुलामनि जी ग़ुलाम थी वई आहे। त दोस्तो, जॾहिं अचूं था ॻाल्हि जे तत ॾे जंहिंजे लाइ असां हीउ सिलसिलो कयो आहे त जिदोजहद असांजी छो नथी कामयाबु थिए, त हाणे जॾहिं ही हिकिड़ो कॉलोनलिज़म आहे, साम्राज्यत वारी जदीद शिकिल आहे, त पोइ असांखे इहो सम्झंदे पंहिंजी जिदोजहद खे तरतीब ॾियणो पवंदो न। जे असां उनजा कारण ई न सम्झंदासीं पंहिंजे मुसीबत जा, त जीअं चइबो आहे त बीमारीअ जो कारण न सम्झबो त उनजो इलाजु कीअं थींदो। पर उन सां गॾु इहा बि ॻाल्हि चइबी त जीअं त अॼु जी कॉलोनियलिज़म 19वीं सदी या 20वीं सदी खां मुख़्तलिफ़ आहे, त यकीनन उन ख़िलाफ़ जिदोजहद जा तौर तरीक़ा बि मुख़्तलिफ़ थींदा, उन्हनि साॻियनि तरीक़नि सां न थींदो। त उहा ई ॻाल्हि उन ते अचूं था जेका मूं गुज़ारे दफ़े कई, त नवां ख़्याल नवां आइडियाज़ आणणा पवंदा असांखे। पुराणनि तरीक़नि ते केतिरनि हंधनि ते ईअं लॻंदो आहे त ॼणो असां 80 जे ॾहाके वारी सूरत हाल ते बीठा आहियूं, जॾहिं असां इन्हनि मुसीबतुनि जे ख़िलाफ़ आवाज़ उथारींदा आहियूं। त इहो मूं चयो त अॼु जी दुनिया खे ॾिसी, जंहिंमें असां ग़ुलाम दर ग़ुलाम आहियूं ऐं इनखे हिकिड़ो मञींदे सम्झंदे त हे नए दौर जो कॉलोनलिज़म आहे, उन जी वधीक तमामु घणी इनखे सम्झण जी ऐं इनखे ॻाल्हाइण जी ज़रूरत आहे। पाण बि वरी कंहिं हिकिड़े किस्त में ॻाल्हाईंदासीं, पर इन ते कचहरियुनि में, उताकुनि में, मीडिया में इन ते ॻाल्हि ॿोल्हि गुफ़्तगू सलाह मशवरो थियणु खपे। भली इन ते बि सवाल थी त आया कॉलोनलिज़म न आहे त इहा छा आहे, ऐं जे आहे त उन जे ख़िलाफ़ अॼु जे जदीद दौर में जदीद कॉलोनियल ख़िलाफ़ कीअं जिदोजहद थींदी, इन ते असांखे वधीक सोचणु वीचारणु ऐं डिबेट बहस करणु खपे त नवां ख़्याल ईंदा ऐं नवां रस्ता नवां तरीक़ा जेके असांखे, जीअं मूं लास्ट टाइम चयो हुयो, नवनि ख़्यालनि जा जेके निसारा बंदि थी विया आहिनि उहे खुलंदा, त नवां रस्ता नयूं हिकमत अमलियूं ठहंदियूं ऐं सिंध खे बचाए सघंदासीं। न त जीअं हाणे असां ॾिसूं था त इहो कॉलोनलिज़म माॻई अॻे असांजे सिंध जी फुलुट करे पियो, ने असां में गुरबत आंदी, पर ही त असांजे वजूद खे ख़तम थो करे। रुगो पाणी ॾिसजे, जेकॾहिं पाणी बंदि थिए, असांजी 8000 साला तहज़ीब जंहिं ते असां फ़ख़ुरु था कयूं, दुनिया बि जंहिं ते फ़ख़ुरु थी करे, उहा इन सिंधु दरिया जे मरूणे मिनत आहे, उहो ख़तम थी वञे त पोइ छा थींदो। या जेकॾहिं ॿिए पासे ॾिसिजे त पाणी अचे थो, ज़मीनूं आबाद थियूं थियनि, पर ॿाहिरीं आबादकारी एतिरी थी थिए उनजे में जो सिंध ते ॿाहिरियां माण्हुनि जो ग़लबो थी थो वञे, अक्सरत थी वञे, कब्ज़ो थी थो वञे, तॾहिं बि सिंधियत त न रहंदी। ज़मीन त हूंदी पर सिंधी क़ौम या तहज़ीब न हूंदी। तंहिं करे ही कॉलोनलिज़म एॾो ख़तरनाक आहे, उनखे घण तरफ़ी सोच ऐं घण तरफ़ी जिदोजहद जी ज़रूरत आहे,
जंहिंजी मां उमेद कयां थो ख़ासि करे नौजवान तबिके ईंदड़ नस्ल मां इंशाल्लाह वरी पाण ॿी किस्त में ॿियनि मौज़ूअनि ते ॻाल्हाईंदा।